नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असां सिंध कचहरी प्रोग्राम करे रहिया आहियूं। टंडो हैदर जे भरिसां बठे मज़दूरनि जो हिकिड़ो ॻोठ आहे, हिकिड़ी वॾी आबादी आहे ऐं उहा आबादी अॼु जी न पर तमामु पुराणी आबादी आहे। जॾहिं निजी जेलनि खां रिहाई थी ऐं सिंध हुकूमत जी तरफ़ां ख़ासि तौर ते जेके असांजूं अदालतूं हुयूं, अदालतुनि वॾेरनि जे निजी जेलनि ते छापा हणाए जेके क़ैद हारी हुआ, वॾेरनि वटि यरगमाल बणियल हुआ, उन्हनि खे बाज़ियाब कराइण खां पोइ उन्हनि जे रहाइश जो वॾो मसइलो थी वियो त उन्हनि खे एडजस्ट किथे कजे, उन्हनि खे रोज़गार सां कीअं लॻाइजे। पोइ इहो फ़ैसिलो थियो त उन्हनि जेके जेल मां आज़ादु थिया हारी, उन्हनि जो हिकिड़ो ॻोठ ॿधिजे ऐं उन्हनि खे हिकिड़ी सरकार जे तरफ़ां ज़मीन ॾिनी वई त उते वेहो ऐं उते तव्हांखे घर अॾे था ॾियूं। उहो घर आहिनि अॼु टंडो हैदर जे भरिसां हैदराबाद जो इलाइक़ो आहे ऐं टंडो हैदर जो भरिसां हिते ही जेके घर आहिनि, कचा घर, पका घर, अञा ताईं उन्हनि खे उहे जेके हुकूमत खे सहूलियतूं ॾियणु घुरिजनि हा, उहे सहूलियतूं न मिली सघियूं आहिनि। जंहिंजे करे अञा बिजलीअ जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे ऐं ॿिया काफ़ी सातरा हिते मसइला आहिनि। रोड रस्ता कोन्हनि के, ड्रेनेज जो सिस्टम कोन्हे को, जॾहिं बरसाति पए थी त पाणी बीहजी वञे थो ऐं असांजूं अदड़ियूं अमड़ियूं जेके रोज़ कमाए खाइनि थियूं, उन्हनि खे घरनि खां ॿाहिरि निकिरण ते ॾाढी तकलीफ़ थी थिए। अॼु असां हिन सिंध टीवी जे प्रोग्राम सिंध कचहरीअ जे मार्फत हुक्मराननि खां इहा घुर बि कंदासीं त जेको ही मज़दूरनि जो बठे मज़दूरनि जो ॻोठ जोड़ियो वियो आहे ऐं उन्हनि खे बठनि ते कमु करण जो मौक़ो ॾियारियो वियो हो, उन्हनि मज़दूरनि जी, उन्हनि औरतुनि जी, नंढड़नि ॿारनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। कुझु समाजी एक्टिविस्ट आहिनि, काशिफ बजीर साहब जहिड़ा, जेके हिन ॻोठ खे मालिकी करण लाइ हिते पहुतल आहिनि ऐं तक़रीबन माली सहायता हुजे या ॿियूं जेके ज़रूरी सहूलियतूं आहिनि उहे उन्हनि जे थ्रू हिननि खे बार बार मिलंदियूं रहियूं आहिनि। ऐं अॼु ही जेका कचहरी बि आहे उहा स्पार्क जे तरफ़ां कराई वई आहे। स्पार्क हमेशह हिन ॻोठ जी मालिकी कई आहे। हिन ॻोठ जे इलाइक़े में रहंदड़ जेके माण्हू आहिनि, मर्द आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि जी मालिकी कई आहे ऐं अॼु बि उन्हनि ॾुखारनि माण्हुनि जे ख़ुशियुनि लाइ हिकिड़ी ज़बरदस्त कचहरी कई आहे। जज साहिब काशिफ बजीर खे ऐं स्पार्क खे, जिन हिननि औरतुनि जो इहे प्रोग्राम करे हुननि खे ॿुधायो आहे त तव्हां लावारिस न आहियो, तव्हांजा वारिस आहिनि। सलाम आहे हुनखे। अॼु ही जेका असां औरतुनि जी कचहरी करे रहिया आहियूं, औरतुनि जे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जॾहिं औरतूं गॾु थींदियूं आहिनि, घरनि में वेहंदियूं आहिनि ऐं तक़रीबन घरनि जा कमकारियूं लाहे वांधिकाई थींदी आहे, पोइ दुनियादारीअ जूं कचहरियूं कंदियूं आहिनि ऐं जे सफ़ा अञा वधीक टाइम हूंदो अथनि त घरनि में वेही गुनगुनाए सहरा चवंदियूं आहिनि, गाना चवंदियूं आहिनि, गीत चवंदियूं आहिनि, पंहिंजी दिलि विंदराईंदियूं आहिनि ऐं पोइ ओड़े पाड़े जूं बि औरतूं हिक ॿिए जे घरनि में वञी वेही कचहरियूं कंदियूं आहिनि। हूअं त असां वटि जेके उताकूं आहिनि उहे उताकूं हूंदियूं आहिनि मर्दनि जे लाइ। मर्द हूंदा आहिनि शाम जो पंहिंजा खफ़ा खड़ियूं लाहे, कमकारियूं लाहे, पोइ उताकुनि में वेही कचहरियूं कंदा आहिनि, शेरो शाइरी ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजा परावा सूर ॻाल्हियूं हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि ऐं उहे तक़रीबन सॼो ॾींहुं ॿाहिरि बि रहनि था, घुमण फिरण बि थिए थो, उन्हनि जो शहर ॾिसनि था, ॻोठ ॾिसनि था, पर औरतूं वीचारियूं घरनि में सॼो ॾींहुं घरनि जा कमकार कंदियूं रहनि थियूं। पर ही औरतूं जेके आहिनि घरेलू कमकार सां वञण सां गॾोगॾु मज़दूरी बि कनि थियूं बठनि ते ऐं बठनि जी मज़दूरी तमामु घणी ॾुखी आहे। उनजी जेका उजरत आहे उहा तमामु थोरी आहे। उनजे करे शाबस आहे हिन औरतुनि खे जेके मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए मज़दूरी कनि थियूं, बठनि ते कमु कनि थियूं, वरी शाम जो अचे पंहिंजनि ॿारनि खे टाइम ॾियनि थियूं, पंहिंजे घरनि जा मसइला मानी बचाइण, कपिड़ा धोअण,
ऐं ॿिया जेके घरेलू कमकार हूंदा आहिनि उन्हनि में मसरूफ़ रहनि थियूं। अॼु उन्हनि खे हिकिड़ो तमामु भलो मौक़ो मिलियो आहे गॾु थियण जो, ख़ुशियुनि जो। ऐं कुझु अदड़ियूं असां सां गॾु आहिनि जेके सहरा बि ॿुधाईंदियूं, गीत बि ॿुधाईंदियूं ऐं अॼोके हिन प्रोग्राम जो मज़ो वठंदियूं। असां सां गॾु त तमामु संभ ॻोठाणियूं आहिनि, अमरियूं वदड़ियूं ऐं नंढड़ा ॿारड़ा, उहे बि अॼु हिन बाहि जो मज़ो था वठनि। तमामु घणी सर्दी आहे ॿाहिरि ऐं सर्दीअ खां पोइ जॾहिं बाहि जो मच लॻे थो, हुन मच ते माण्हू वेहनि था त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं असां सां गॾु अदी आयशा मौजूदु आहे, उहा असांखे सहरो ॿुधाईंदी। जेका असां प्रोग्राम जी शुरूआति करियूं था उहा सहरे सां, त सिंधी औरतूं जेके हूंदियूं आहिनि घरनि में वेहंदियूं आहिनि, शादियुनि मुरादियुनि में भाउ जी शादी थी, पुट जी थी, मिट माइट जी थी, पोइ गॾिजी सहरा ॻाईंदियूं आहिनि। पोइ अदी आयशा खां अॼु सहरो ॿुधूं था। सहरे खां पोइ वरी कुझु ॿियूं जेके अदड़ियूं आहिनि उहे ॻाल्हाइणु चाहिनि पंहिंजे कमनि कारनि जे हवाले सां, घरेलू ज़िंदगी जे हवाले सां ऐं ॿियनि पंहिंजनि मसइलनि जा पंहिंजा सूर सलनि, त उहे बि असां हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं। अॼु खां सहरो था ॿुधूं। मेहंदी लाडल तोखे लाई आ, मेहंदी लाडल तोखे लाई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ। छनो लाॾे जो सोहिणो सिंगारल, छनो लाॾल जो सोहिणो सिंगारल, छेरन छिम छिम लाई आ, छेरन छिम छिम लाई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ। वाह वाह दा थाल वारा भरे वजा, केॾां वियो? मैं वो चला देखे महार पराया, मैं वो चला देखे महार पराया, मैं वो चला देखे महार पराया, छेरन छिम छिम लाई आ, छेरन छिम छिम लाई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ, चाचा ऐं मामा घोरू घोरींदा राति ख़ुशीअ जी आई आ। मैं तो रहूं तेरे पास में, ऐ मुझको कहाँ ढूंढो रे दीवाने, मैं तो रहूं तेरे पास में, 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 है मुझको कहाँ ढूंढो रे दीवाने, मैं तो रहूं तेरे पास में, है मंदिर में ना मस्जिद में, मंदिर में ना मस्जिद में, काशी और कैलाश में, है मुझको कहाँ ढूंढो रे दीवाने, मैं तो रहूं तेरे पास में, है मुझको कहाँ ढूंढो रे दीवाने, मैं तो रहूं तेरे पास में। ताड़ी थी वञे अदी आयशा जे लाइ। ही जेके तव्हांजा कपिड़ा आहिनि, जेके ड्रेसूं आहिनि, चूड़ियूं पायो था, इहो कीअं माना केतिरी किथां मिलंदियूं आहिनि, कॾहिं खां वठी पायो था, कहिड़ी तव्हांजे जेको मथे ते पायो था रओ,
इहो सकाफ़त जे बारे में पंहिंजी में ॿुधायो थोरो। इहो सखावत असांजी इहो आहे त असां हिंदू आहियूं, हिंदू मज़हब में असांखे इहो पाइणु कपिड़ो हिते असांखे नथो मिली सघे। अच्छा, असां मीरपुर वञूं था या टंडो अलियार वञूं था, असांजो इहो सिलाई हिते नथी थी सघे। इहो कपिड़ो ई उते मिले थो त असांखे सिलाई उते करिणी पई थी। अच्छा, ऐं हुन सां बाद ही चूड़ो बि उते मिले थो, हिते असांखे नथो मिली सघे। इहो परे आहे पर असां गाॾियुनि में वञी हुते ख़रीद करे सघूं था। मीरपुर मां? जी हा, हिते असांखे नथो इहो रवाज़ मिले, इहो सिलाई हिते नथा करी सघनि। हिते सिंधी कपिड़ा पाइनि था पर असांजो रवाज़ थर जो नथा छॾी सघूं, पर रहूं हींअर वठनि था पिया। इहो वॾियूं महिरबानियूं कासब साहिब जूं आहिनि जेको एॾी असांजी गॾिजाणी पिया कनि। ऐं वॾी थोराइतासीं असांजे कामरेड पिनूजा आहियूं जेको असांखे हर वारे ही सभु एॾा हाल ठाहे प्रोग्राम मचाए थो। कासब साहिब जी भलाई आहे, ॿियो पिनू कामरेड जी आहे जेको हुनजे लाइ असां ईअं न सोचूं था त असांजो इहो कामरेड हिकिड़ो आहे, पर कामरेड हज़ारी असांजे कामरेड खे को बि नुक़सानु थियो असां उन्हनि सां गॾु आहियूं। मायूं औरतूं बि असां उन्हनि सां गॾु आहियूं, पर असांजा ॿार बच्चा आहिनि उहे ई उन्हनि जे लाइ। जी हा, असां कमकार भठनि जो आहे, भठनि ते कयूं था, उतां छुटूं था वरी घरनि में ॿार बच्चे खे संभालियूं था, ॿार बच्चे सां पोइ मानी पचायूं था। सभु इहो कमु असांजो औरतुनि जो आहे। इहो ई करे मर्दनि सां वरी साथ वञी सुरूं पचायूं था, कढायूं था। भला घरनि में तव्हांखे हिते ॻोठ में सहूलियत कहिड़ी आहे? सहूलियत असांखे का बि न आहे। हींअर इहो वॾियूं महिरबानियूं आहिनि कासब साहिब जूं जेको असांखे हींअर लाइटूं लॻाए ॾिनियूं आहिनि, न त असां औरतूं राति जो वञी लोड़नि में वञी किरंदियूं हुयूं। हींअर असांखे लाइटूं लॻी वियूं आहिनि त असीं हाणे ॾिसूं पिया त असां मानी पचाइण में सवलो आहे ऐं असांखे हलण में सवलो आहे, न त असां थोरियूं कोराड़ियूं आहियूं, को नंढी उमिरि कोन्हे असांजी। हींअर असांखां सभु सहूलियत थोरी थोरी थिए पई, असां सां मंदार्द, न त असांखे मंदार्द न हुई पहिरीं। हाणे असांजी इहो उमेदु आहे त कासब साहिबु असांखे किथे न किथे वञी असांजो हल कंदो। असांखे रोड रस्तो कोन्हे जेको हलूं असीं सवला, असांजूं रस्तियूं कोन्हे जेको असां हली सघूं, रोड आहे पको उहो असांजे लाइ कोन्हे। असांजी उमेदु एतिरी आहे त असांखे कासब साहिबु ज़रूरी असांखे रोड रस्तो ठाराए ॾींदो। रस्तियूं असांजे ॻोठनि में जेको आहे घटियुनि में उहो असांजूं घटियूं असांखे तयारु कराए ॾींदो। असांजी उमेदु ज़रूरी आहे त असां सां असांजो भाइर थी पियो हले, असांजो पीउ थी पियो हले, असांजो ॾाॾो थियो पियो हले। असां हिन जे लाइ जिते चवंदो उते सिर कुर्बान कंदासीं। इहो वॾी महिरबानी। नाज़रीन, टंडो हैदर जे भरिसां बठा मज़दूरनि जे ॻोठ में औरतुनि सां कचहरी जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी वठूं था साही, ऐं साही खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी में ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो अॼु टंडो हैदर में बठे मज़दूर औरतुनि सां करियूं पिया। ऐं असांजूं जेके हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ ऐं ग़रीब घराने सां तालुक़ु रखंदड़ जेके औरतूं आहिनि उहे परदेदार औरतूं आहिनि। जीअं उन्हनि जो न सिर्फ़ु मज़हब पर कल्चर जे हवाले सां बि जेकॾहिं ॻाल्हि कजे त कल्चरली बि उहे पंहिंजे भले घरनि में अंदरि मौजूदु हूंदियूं आहिनि, तॾहिं बि उन्हनि जो परदो हूंदो आहे। कोशिशि कंदियूं आहिनि त घर भातियुनि खां सवाइ कंहिंजे मुंहुं न पऊं। ऐं इहो हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे। जीअं असांजे मज़हबी रवादारीअ में हूंदो आहे, औरतुनि जो शान हूंदो आहे परदो, ऐं ही बे परदेदार औरतूं आहिनि, पर हुनजे बावजूदि अॼु सिंध टीवी जे हिन मक़बूल प्रोग्राम सिंध कचहरी में वेठियूं आहिनि, गीत ॻाइनि थियूं, सहरा ॻाइनि थियूं, ऐं अॼु हिमथ करे हिन मच कचहरीअ में असां सां गॾु वेठियूं आहिनि। हूअं त तमामु घणी शाइरी बि ॿुधाइनि थियूं, सहरा बि चवनि थियूं घरनि में, पर हिजाब जे करे, कैमराउनि जे करे हू कैमरा जे साम्हूं नथियूं अचनि ऐं उहो कचहरी नथियूं करे सघनि। बहरहाल काफ़ी अॼु आहिनि अहिड़ियूं जेके असां सां गॾु कचहरीअ में आहिनि। राजू वेठी आहे धीअ असां सां, ऐं उहा असांखे शाइरी ॿुधाईंदी।
ऐं ॿुधूं था हिन जी शाइरी। तुझे हार में हज़ार लोडो तोखे नाचे, तुझे हार में दीदार लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया हलाई जाओ छनड़े में, तुझे बाबे अॻियां लोडो तोखे नाचे, तुझे बाबे अॻियां लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया हलाई जाओ छनड़े में, तुझी कार में दीदार लोडो तोखे नाचे, तुझे हार में हज़ार लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में, तुझे काके अॻियां लोडो तोखे नाचे, तुझे काके अॻियां लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में, तुझे हार में हज़ार लोडो तोखे नाचे, तुझी कार में दीदार लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया ओ छनड़े में, तुझे माँ में अॻियां लोडो तोखे नाचे, तुझे माँ में अॻियां लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में, तुझे हार में हज़ार लोडो तोखे नाचे, तुझे हार में दीदार लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में, तुझे भाउर अॻियां लोडो तोखे नाचे, तुझे भाउर अॻियां लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में, तुझे हार में हज़ार लोडो तोखे नाचे, तुझी कार में दीदार लोडो तोखे नाचे, भल हलिया हलिया लई जाओ छनड़े में। ताड़ियूं थी वञनि, भरपूर ताड़ियूं, ज़बरदस्त। हा हिकिड़ो ॿुधायो वञा। गुलाबिया माइक वेठो कयो। जो गुलड़ो बाबे तुझे जो मिठड़ो, आए गुलाबिया जो गुलड़ो सुमार तुझे जो मिठड़ो, ओ भूरल भा मोड़ मथे कर रूव सजो मुझो तो में आ, मेरू भा मोड़ मथे कर सा सजो मुझो तो में आए गुलाबिया जो गुलड़ो काके तुझे जो मिठड़ो, आए गुलाबिया जो गुलड़ो नारू तुझे जो मिठड़ो, पड़ला भा मोड़ मथे कर रूव सजो मुझो तो में आ, बोलीला भा मोड़ मथे कर सा सजो मुझो तो में आए गुलाबिया जो गुलड़ो, ओ माँ में तुझे जो मिठड़ो, आए गुलाबिया
बिया जो गुलड़ो आलम तुझे जो मिठड़ो बूरल बा मोड़ मत कर सास जो मुझो तो में दादला भा मोड़ मत कर रूवस जो मुझो तो में आई गुलाबिया जो गुलड़ो डाड तुझे जो मिठड़ो ओ आई गुलाबिया जो गुलड़ो नानजी तुझे जो मिठड़ो पड़ल बा मोड़ मत कर रूवस जो मुझो तो उमेया कोडीला बा मोड़ मत कर सास जो मुझो तो मेया आई गुलाबिया जो गुलड़ो बावर तुझे जो मिठड़ो आई गुलाबिया जो गुलड़ो आसन तुझे जो मिठड़ो मेरू बा मोड़ मत कर रूवस जो मुझो तो मेया कोडीला बा मोड़ मत कर सास जो मुझो तो मेया टंडो हैदर भरिसां ॻोठु आहे जेको भठे मज़दूरनि जे नाले सां मशहूरु आहे। भठे मज़दूरनि जो ॻोठु आहे। कामरेड पुनू भील हिन जो सरवाण आहे ऐं 24 कलाक हिननि सां गॾु दुख सुख में हूंदो आहे। कामरेड पुनूअ खे वरी काशिफ बजीर या ॿिया जेके दोस्त आहिनि सिविल सोसाइटी सां तालुक रखंदड़ माण्हू उहे हुन सां गॾु हूंदा आहिनि। इन जे करे अव्हांखे थोरियूं घणियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे मिलनि थियूं ऐं इन्हनि औरतुनि सां ॻाल्हि ॿोल त घणी कजे पर हाणे ॻाल्हाइनि नथियूं कैमरा जे साम्हूं। जीअं मूं सवेरे चयो त पर्देदार औरतूं आहिनि हुननि जी हर मुमकिन कोशिशि हूंदी आहे त हुनजो पर्दो बि बरक़रार रहे ऐं पंहिंजे कमनि कारियुनि सां बि मसरूफ़ हुजनि। सॼो ॾींहुं भठनि ते सिरूं ठाहींदियूं आहिनि ऐं वरी जॾहिं सिरूं पकंदियूं आहिनि त उन्हनि खे कढण में बि मर्दनि जो साथ ॾींदियूं आहिनि ऐं मज़दूरी करे पंहिंजो पेट पालणु पंहिंजे ॿारनि खे सुठी तरबियत ॾियणु ॿार पालणु इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो ग़रीब तबिके सां तालुक रखंदे मज़दूरी ऐं महिनत करे पंहिंजनि ॿारनि खे पालीनि था पंहिंजो पेट गुज़र कनि था पर कंहिंजे अॻियां हथ नथा फैलाइनि ऐं पंहिंजी महिनत मज़दूरी कनि थियूं औरतूं बि ऐं मर्द बि। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। मां चवां थो त तव्हांजे लाइ तव्हां पाण तारियूं वॼायो तव्हांजी महिनत ऐं मज़दूरी लाइ। तव्हां जहिड़ियूं औरतूं तमामु घटि आहिनि जेके मज़दूरी करे महिनत करे पंहिंजे बचनि जो पेट पालनि। प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां सां आदियूं पोयां गॾु वेठियूं आहिनि सम्झू ऐं लक्ष्मी उहो सहरो ॿुधाईंदियूं। पोठो ॾई अॻियां कूंझन जीड़ कतार गाड़े टंगल वारी कूंजड़ी जंहिंजूं अखड़ियूं मेघ मलार अखड़ियूं मेघ मलार चतुड़ा बोली बि न ॿुधा ख़बरूं खे जूं मूंखे हाणे तूं न ॿुधा हले जी बाज़ार ॾई अॻियां कपिड़े जोड़े दुकान भलो तव्हां घोट जो जंहिंमें बटण न जोड़े सिंगार हलो वञा भर पोठो ॾई अॻियां कूंझन जीड़ कतार काड़े टंगल वारी कूंजड़ी जंहिंजूं अखड़ियूं मेघ मलार अखड़ियूं मेघ मलार चतुड़ा बोली बि न
ॿुधा कांग ख़बरूं खेड़ियूं मूंखे हाणे तूं न ॿुधा हलो वञ पर बाज़ार ॾेई अॻियां जोड़े दुकान भलो सहारा सरवण घोट जो जंहिंमें घोट न जोड़े सिंगार हलो वञ बराबरि थो ॾेई अॻियां गूंजन झीड़ कथा आरा गाड़े कागल वारी खूंजड़ी धनियूं अखड़ियूं गमलार अखड़ियूं गमलार चतुरा बेली भी न ॿुधा कांग ख़बरूं खेर जूं मूंखे हाणे तूं न ॿुधा। ताड़ियों थी वञनि ज़बरदस्त। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर नंढड़ी हिकिड़ी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। टंडो हैदर भरिसां बठे मज़दूरनि जे ॻोठ में औरतुनि सां आज़ाद नगर में वेठा आहियूं। आज़ाद नगर जो ही इलाइक़ो आहे ऐं बठे मज़दूरनि जो ॻोठ आहे। असां सां अॼु ही जेके कचहरी में को बि मर्द शामिल कोन्हे। आज़ाद नगर जूं औरतूं ऐं नंढड़ा ॿार असां सां मौजूदु आहिनि। मां सम्झां थो त तमामु ख़ूबसूरत सकाफ़त आहे हिननि औरतुनि जी जेके हिननि खे ॿाहुनि में चूड़ा पातल आहिनि ऐं जेके हिन जा कपिड़नि जो लिबास आहे जेको हिन जो उहो भर्त भरियल तमामु बहितरीनु उन में रओ या जेके ॿिया कपिड़ा पातल आहिनि इहो बि हिकिड़ो ॾिसण वटि आहे। ऐं जेके सकाफ़तुनि जा शौक़ीन हूंदा आहिनि दुनिया खां ॿाहिरां जॾहिं माण्हू ईंदा आहिनि पाकिस्तान में या सिंध में घुमण वरी जॾहिं थर वेंदा आहिनि त थर में हिन सकाफ़त खे ॾिसण जे लाइ हिननि औरतुनि जे हिननि चूड़नि खे ॿाहुनि खे ऐं जेको कपिड़नि जो जेको भर्त भरियल सुहिणो ख़ूबसूरत कपिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे ॾिसण लाइ ईंदा आहिनि। उन जा फ़ोटू कढंदा आहिनि। तमामु घणो सोशल मीडिया ते हिननि जो वेस वॻा जेके आहिनि औरतुनि जा उहे रखिया वेंदा आहिनि। उन्हनि खे तमामु घणो माण्हू लाइक कंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत वेस आहे हिननि जो। ऐं शहर में ॿाराड़ी में इहो ई त फ़र्क़ु हूंदो आहे। शहरी औरतुनि में ॿाराड़ी जी औरतुनि में हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे सकाफ़त आहे। ऐं हीउ जेको असांजे थर जे हिंदू नारियुनि जो कल्चर आहे उहो बि तमामु ख़ूबसूरत आहे। जॾहिं का शादी मुरादी थींदी आहे का ख़ुशी वारो ॾींहुं थींदो आहे त उहो कननि में पंहिंजो सोन जेको पाईंदियूं आहिनि चांदीअ जा वॾा कड़ा हूंदा आहिनि ऐं जेके सिंगार जी पाण खे जेको चांदी हूंदी आहे ख़ासि तौर ते सोन खां वधीक छो त सोन हिकिड़ो त तमामु घणो महांगो आहे ऐं ॿियो चांदी जी क़ीमत में बि ऐं ॿियो ख़ूबसूरती चांदीअ में तमामु घणी हूंदी आहे। पोइ उनजे करे थर सां तालुक रखंदड़ जेके ही ग़रीब घराणे जूं औरतूं आहिनि इहे चांदीअ जा जेको आहे सो जेके पाइनि था चूड़ा बि ऐं ॿियो जेको कननि में वालियूं विझनि थियूं नथ थींदी आहे हिकिड़ी तमामु वॾी ख़ूबसूरत वॾी नथ थींदी आहे जेका पाइनि थियूं मायूं तमामु घणे शौक़ सां पाईंदियूं आहिनि। इन हवाले सां अदी असां सां वेठी आहे। इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अमिया अदी असां सां मौजूदु आहे। अमिया खां हिन सकाफ़त जे हवाले सां जेके थर जी सकाफ़त आहे कपिड़ा आहिनि सोन आहे ऐं शादी मुरादी में कीअं तयारु थींदियूं आहिनि कहिड़ा कहिड़ा ज़ेवर पाईंदियूं आहिनि उन हवाले सां अमिया सां कचहरी कंदासीं। ही तव्हांजो वेस ऐं तव्हांजा जेके ही चूड़ियूं आहिनि या जेके कपिड़ा पायो थियूं इहे कीअं तव्हांखे लॻनि थियूं इन में ईज़ी हूंदी आहे उहो सहूलियत आहे या इहे बि हिकिड़ा जीअं माण्हू खे परेशान कंदा आहिनि इहो ॿुधायो हिन जी कॾहिं खां वठी पाईंदियूं आहियो? शादी खां पोइ असांखे ज़ाहिरी चूड़ो बि पाइणो पवंदो आहे ऐं चांदी जा झुमक बि विझंदा आहियूं शादी में ख़ासि तौर करे। ऐं हूअं असां माने जंग में कमु करण वारा आहियूं। चूड़ो त ख़ासि तौर राति जा ॾींहं जो असांखे पाइणो हूंदो आहे ऐं इहो असांखे घूंघट बि ज़रूरी आहे वॾे ॾेर खां कढणु सहुरे सां
वॾो निणान जो मुड़ुसु हूंदो उन्हनि खां बि घूंघट पासां जो ज़रूरी आहे। चूड़ो बि ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे। भला हिते तव्हांखे सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि? हिते ॻोठ में रहो था, का तकलीफ़ रोड रस्तनि जी, बिजलीअ जी, जेके बि शयूं आहिनि तव्हां ॿुधायो त कहिड़ी ज़रूरत हुजणु घुरिजे तव्हांखे? हिते असां वटि वॾियूं तकलीफ़ूं आहिनि। असां हाणे अलाह साईं वटि अदा कासब वटि इहो घुरियो आहे त हाणे सभु कुझु असांजी दिलि में इहो ख़ासि आहे। रोड बि थी वेंदा, इस्पतालूं बि असांखे ज़रूरी आहिनि। हेॾियूं सारियूं औरतूं वेठियूं आहिनि जो भठनि ते कमु करण वारियूं, उन्हनि खे इस्पताल बि ज़रूरी आहे। असांजूं गलियूं बि पकियूं करणु ज़रूरी आहे। बरसाति ईंदी आहे वॾी असां वटि मुसीबत थींदी आहे। असीं राति ॾींहुं जंग में कमाइण वारा ॿार बि निकिरूं था ॿारनि बचनि समेत। असां वटि स्कूल बि सरकारी असां वटि ज़रूरी आहे। इहो त हींअर कासब साहिब जूं महिरबानियूं आहिनि, असांखे इहो स्कूलूं ॾिनियूं आहिनि। हर ॻाल्हि में असांखे शामिलु करे पियो। असांजी दिलि में इहो असां वटि असांजे वॾनि वटि कोन हुयूं त 14 अगस्त जो ॾियारो मल्हायो वञे थो। इहो इतबार कंदा यकीन सां मां ॻाल्हि थी कयां, इहो असां ॾिठो बि कोन अखियुनि सां। हाणे असांखे इहो 2-3 साल थिया आहिनि। हर ॻाल्हि जी हर तारीख़ जी यादगिरी अदा ईंदो आहे। असांजे ॿारनि खे बि इहो ख़ुशियूं आहिनि त इहो ॾियारो ॿिया न कंदा त न कासब वज़ीर असांखे इहो ॾियारो ॾेखारींदो। अदा पिनूं बि बठनि वारनि वटि सॼा मुल्कनि में हर ॻोठ में हर भेण वटि वञणु अदा पिनूं जूं बि महिरबानियूं आहिनि जो बठनि ते कमु कंदड़ माण्हुनि जी हेल्पूं बि कनि थो। असांजी माता जो भॼन थी ॿुधायां। दर पे तेरे आई मैया गुन तेरे गाऊं, खाली हाथ मैया में तो वापस जाऊं। एक नहीं तो दो चार दे दे, एक नहीं तो दो चार दे दे। ए महाकाली मेरी झोली भर दे, ए महाकाली मेरी झोली भर दे। नारियल चढ़ाऊं लाल चुनरिया में लाऊं, हारी गले का माला फूलों का चढ़ाऊं। सुख सब दे दे दुख दूर कर दे, सुख सब दे दे दुख दूर कर दे। ए महाकाली मेरी झोली भर दे, ए महाकाली मेरी झोली भर दे। माँ शेरा वाली मेरा साल सुन दे, माँ शेरा वाली मेरा साल सुन दे। ए महाकाली मेरी झोली भर दे, ए महाकाली मेरी झोली भर दे। अॼु आहे अफ़सां ऐं उहा तव्हां खां गुज़ारत थी ॾे पई। जेकॾहिं गुज़ारत जेको भञी वियो पहेली जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं जेकॾहिं को ॿी बि का गुज़ारत ॾियणु चाहे, छो त कचहरीअ में गुज़ारत जी बि वॾी अहमियत हूंदी आहे। जेका भञणु चाहे उहा माइक खणी बीहे ऐं उहा जवाबु ॾिए, उहा ॿुधाए। हा, अवल हीअ ॾींदी अची, अवल हीअ ॾींदी पोइ हिन जी भञो। जीअं जी ॿुधायो। हा अचे थी। उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो नालो वठण सां टुटी पवंदी आहे? टुटी पवंदी आहे? जंहिंजो तव्हां नालो वठंदा शइ टुटी पवंदी। छा हूंदो? कंगड़ी न? कंगड़ी न। हा ॿुधायो वाकई भञो नालो वठण सां टुटी भी पई आहे। अलाए नालो वठतो ऐं टुटी भी पई आहे। काफ़ी दिन न आहे टुटी। उनजो नालो वठण सां ई उहा टुटी पवंदी। नालो वठंदा ई टुटी पवंदी आहे। ॿुधायो, माइक खणो, नाला खणो। दिल नथी चए। दिल? हाँ, दिल जो नालो नथी आहे हिते। हाँ, ॿियो छा नथी चए? केॾां वई ॻोल्हां पई। जवाब ॿुधाए छॾियां? हा हा ॿुधायो, वीह ॿुधायो मता। ॿ टे नाला खणो। बेटे खणो, माइका खणो, मैंने चिटाए के ना भेजो। हाँ। गुजरात दी भञे देखाड़ो। हा हा खणो। मैंने उन्हनि जी बि टुटी पई, जे नालो वठंदा उनजी बि टुटी पई। हाँ, टुटी पई? अञा कोन टुटी आहे, वञे पई ॻोल्हां पई केॾां वई।
कंहिंखे बि नथी अचे। अचे बि कोन थी बोलूं पिया हा भला ॿुधायो खोल कयो। ख़ामोशी ख़ामोशी। ख़ामोशी तव्हां सभु ख़ामोश हूंदा आहियो, नालो वठंदा ख़ामोश त टुटी पई न तव्हांजी। अच्छा वाह वाह। तव्हां ॾियो गुजारत। मुमल तुंहिंजी मालात के लोजा लगा। लोह जा लॻा। हाँ लोह में वेंदी। हाँ लोह ते टुटी लोह जो गाडर, लोह जो टीयर, टुटी पई टीयर ते टुटी पई। टीयर ते खोल कर ॿुधा। पाण पकड़जी वई। नारे ते टुटी नारे ते। हा नारो ना मरे नारो नारो। नारो हा, खोल कर ॿुधा। लोह जा मारा लॻा। लोजा मुमल तुंहिंजी मालात के लोजा लगा नारा नारा। नारा। ॿुधायो आहे हिते गुज़ार तूं बूढ़ा हलंदा त यादि करियो आहे, ईअं त विसरी विया ॻोल्हा भई जॾहिं मिलनि। अच्छा उहा कहिड़ी शइ आहे जेका सिर्फ़ ऊंदहि में ॾिसण में ईंदी आहे? ही ॿुधो अजीअ जी, उहा कहिड़ी शइ आहे? उहा कहिड़ी शइ आहे जेका सिर्फ़ अंधेरे में ॾिसण में ईंदी आहे? अंधेरे में चांदी चांदी नथी थिए चिलकंदी आहे। अंधेरो अंधेरो सिर्फ़ अंधेरे में ही ॾिसण में ईंदो आहे, रोशनी में ॾिसण में नाहे ईंदो। जर शहर जी जिन सां लॻी सो काठ माल जा छो न कंदियूं। काठ में। हा भञ हिकिड़ो दफ़ो वराए ॿुधा त आस्ते थधी। जर शहर जी जिन सां लॻियूं सा काठ माल जा छो न कंदियूं। जर शहर जी शहरनि में वेंदी। हा शहरनि जा नाला, शहरनि जे नालनि में वेंदी। को बि शहर जा नाला खणो ससी ते भॼंदी। जर शहर जी जिन सां लॻियूं सा काठ माल जा छो न कंदियूं। हा छो न कंदियूं। हा ॿुधा वञी शहरनि जे नालनि सां वेंदी। शहरनि जा नाला खणो। बेड़ी बेड़ी नथी करे। हाँ आयो थी न जोगीड़ा नथी करे जोगीड़ा। गुला हाँ गुला जोगी काठ जोगी वञ विलायत मूंखे ज़ात आणे ॾे। इहो ससुरी त भॼे थी। ही त भॼ न को इहा त भॼे इहा नहीं आहे न भॻी ना हा ॿुधा। हा ॿुधा ॿुधा। शहर दिल्ली जे नयूं दिल्लियूं जिन सां लॻियूं सा हर हर भेरा छो न कंदियूं। नयूं दिल्लियूं। दिल्ली त भॼे दिल्ली शहर। दिल्ली शहर हा दिल्ली। अच्छा शहर दिल्ली। वाह वाह ताड़ी थी वञे। गुला भाई वाह 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 जी गुड़े के है ने छड़ियो। अदीन लाइ भेनरुनि लाइ भाइरनि लाइ जेके लाश इन धरती ते पिया आहिनि, जिन जी ज़िंदगी जो को मक़सदु न आहे, उन उस्ताद बुखारी त चयो उजण खां मचण में मज़ो थो चढ़े। उजण खां मचण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े। उजण खां मचण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े। मुट्ठी माठ आहे कुठी काम पंहिंजी। मुट्ठी माठ आहे कुठी काम पंहिंजी। मचे को ममण में मचे को ममण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े। झड़ती जियण में मज़ो थो चढ़े।